पंहिंजी ॿोलीअ में मियां जे तूं चवंदे माउ तोखे अहिड़ो साओ ॿी ॿोली ॾींदी किथे। सभ खां पहिरीं ताऊं सभिनी ईंदड़नि खे भलीकार चवां थो। ऐं उन खां पोइ मां सिंधी लैंग्वेज अथॉरिटी जे चेयरमैन ऐं उनजी सॼी टीम खे हीअ टीं सिंधी ॿोली कॉन्फ्रेंस जे कामयाबु इनकाद ते मुबारकबाद पेश करियां थो। उन सां गॾोगॾु आउं उन्हनि जो थराइतो आहियां जिन हिन सेशन खे मॉडरेट करण लाइ मूंखे जेको आहे इहो मौक़ो फ़राहम कयो। जीअं त हीउ जेको सेशन आहे पहिरियों एकेडमिक सेशन आहे ऐं उनजो थीम आहे लैंग्वेज एंड शिफ्टिंग लिंग्विस्टिक आइडेंटिटी, ॿोली ऐं बदिलजंदड़ लिसानियाती शनाख़्त। जीअं त इहो सोशल लिंग्विस्टिक्स जो मौज़ू आहे जंहिंमें सभिनी खे ख़बर आहे त ॿोली सिर्फ़ु ॻाल्हि ॿोल ताईं महदूद न हूंदी आहे, बल्कि ॿोली असांजी तहज़ीब, सकाफ़त ऐं कंहिं क़ौम जी सुञाणप हूंदी आहे। ऐं उहा सुञाणप जेसिताईं क़ाइमु नथी रहे त पोइ इंसान उन क़ौम जी जेको आहे उहा सुञाणप बि ग़ाइबु थी वञे थी। ऐं मुख़्तलिफ़ माण्हू पंहिंजी ॿोली खे जेको आहे उहो शिफ्ट कंदा आहिनि ऐं उहो ॿी ॿोली जे तरफ़ जेको आहे उहो शिफ्ट थी वेंदा आहिनि। उनजा मुख़्तलिफ़ सबब आहिनि। हिकु उहो आहे जो मुआशी सूरत हाल खे ॾिसी को माण्हू जेको आहे मुआशी तौर ते कमज़ोर आहे त उहो शहरनि जो रुख़ करे थो या ॿियनि मुल्कनि में वञे थो, जंहिंजे करे जेको आहे हू जंहिं मुल्क में या जंहिं इलाइक़े में वञे थो उते जेका डोमिनेंट लैंग्वेज आहे उनखे सिखे थो ऐं अहिड़ी तरह पंहिंजी ॿोली खे जेको आहे उहो विसारे थो विहे। उन सां गॾोगॾु ॿियो जेको सबबु आहे उहो सियासत आहे। सियासत जे बुनियाद ते बि ॿोलियूं जेको आहे उन्हनि खे स्टेटस मिली वेंदो आहे ऐं उहे मुख़्तलिफ़ डोमेन्स में डोमिनेंट रहनि थियूं, जंहिंजे करे मजबूरी में माण्हू पंहिंजी ॿोली खां उन जी तरफ़ जेको आहे शिफ्ट कंदो आहे ऐं पंहिंजी ॿोली खां आहिस्ते आहिस्ते परे थींदो वेंदो आहे। उन सां गॾोगॾु ॿियो जेको इन जो सबबु आहे उहो तासुब बि आहे। घणा माण्हू जेके आहिनि पंहिंजी ॿोली जेको आहे उहे ॻाल्हाइनि था त पोइ उन्हनि खे माण्हू जेके शहर में अंग्रेज़ी ॻाल्हाइनि था या उर्दू ॻाल्हाइनि था त उन्हनि खे पेंडू या अणपढ़ियल चवनि था। उन जी करे बि माण्हू जेको आहे उन शर्मसारी जे करे पंहिंजी ॿोली खे छॾे ऐं उहो पंहिंजी ॿोली शिफ्ट कंदो आहे। त इहे मुख़्तलिफ़ सबब आहिनि जंहिंजे करे माण्हू ॿोली खां जेको आहे उहो अलॻि थींदो वेंदो आहे ऐं जेका उहा पंहिंजी शनाख़्त आहे, ॿोली इंसान जी शनाख़्त आहे ऐं ॿोली हिकु ॾींहुं ॿ ॾींहं साल में नथी ठहे, उन लाइ हज़ारनि सालनि जो जेको आहे उहो हिकिड़ो तारीख़ी जेको आहे सफ़रु हूंदो आहे। ऐं अगरि का ॿोली ख़तमु थी वञे थी त सम्झो त उहो हज़ारनि सालनि जो जेको तारीख़ी सफ़रु आहे उहो बि ख़तमु थी वञे थो। त उन खां अॻु में जो असां हिन सेशन खे जेको आहे अॻियां वधायूं, साईं जिन जे जेको मक़ालो आहे उन जो उनवान आहे पाकिस्तान में लिसानियाती शनाख़्तनि जी सियासत, पॉलिटिक्स ऑफ लिंग्विस्टिक आइडेंटिटीज़ इन पाकिस्तान। तो ओवर टू यू डॉक्टर मोहम्मद इब्रार ज़हूर साहब। मैं शुक्रगुज़ार हूँ सिंधी लैंग्वेज अथॉरिटी के दोस्तों का भी जिन्होंने ये प्लेटफॉर्म प्रोवाइड किया कि आपसे इस पे बात हो सके। पहली मेरी फॉर्मुलेशन तो ये है कि आइडेंटिटीज़ आर सोशल कंस्ट्रक्शंस। Secondly, language is repository of worldview, culture and civilization. तीसरी फॉर्मुलेशन मेरी है कि जो आइडेंटिटीज़ हैं these are phenomena which is played out in individual and collective sphere. अगरचे मैं इस पे भी इसको भी पॉइंट आउट करना चाहूँगा कि इंडिविजुअल कभी भी इंडिविजुअल नहीं होता। इंडिविजुअल इज़ ऑलवेज पार्ट ऑफ सोसाइटी, पार्ट ऑफ कलेक्टिविटी। देन language and politics are intertwined. They are very much interrelated things. You cannot separate them. Further, एक और मेरी फॉर्मुलेशन ये है कि हमारे यहाँ ज़्यादातर जो लैंग्वेज और आइडेंटिटी के हवाले से हमारे सवालात चल रहे हैं या हमारे यहाँ कुछ इश्यूज़ भी चल रहे हैं, उनकी जो बेस है, उनकी जो रूट्स हैं वो कॉलोनियलिज़म के अंदर, कॉलोनियल एक्सपीरियंस के अंदर हमें नज़र आती हैं।
तो we need to indigenize. Then last, कि identities are sharpened in environments of competition and conflict. There are always multiple identities, or sharpening of those identities takes place whenever there is some kind of competition and if there is some conflict. अभी ये चीज़ें, ये चंद पॉइंट्स अगर आप ज़हन में रखें तो मैं I will read out summary of my paper. The politics of language had started well before the freedom of India and creation of Pakistan, because it was during the British Raj that identity politics had started around appropriation of Urdu by the Muslims and Hindi by the Hindus out of common lingua franca called as Hindustani, understandable to nearly all and inclusive of words from most of the Indian languages. इस पे मनान अहमद आसिफ की एक बहुत अच्छी किताब भी है, द लॉस ऑफ हिंदुस्तान इन्वेंशन ऑफ इंडिया. तो अगर आप इस चीज़ को डिटेल में एक्सप्लोर करना चाहें कि जो हिंदुस्तानी कल्चर था और जो हिंदुस्तानी ज़बान जिसको बोला जाता था, जो एक हिंदुस्तानी तहज़ीब के अंदर से डेवलप हो के आई थी, वो किस तरह से it was replaced and it was instrumentalized by both communities on purely religious basis. So being a national language of Pakistan, Urdu presently enjoys the status of a symbol of Muslim identity, widely spoken within South Asia as well as among the diaspora communities abroad. You know that this language is not only spoken within India, within Pakistan, it is also spoken in the diaspora community abroad. About the pervasive use of Urdu, Tariq Rahman argues in his book, which was published by OUP Karachi, From Hindi to Urdu, a Social and Political History. अच्छा, उसके अंदर वो ये लिखते हैं कि it is Urdu is the preferred language of inscriptions since 75% of the inscriptions on Pakistani trucks plying day and night all over the roads of Pakistan from Karachi to Kabul, Quetta to Lahore and Gilgit to Neelam Valley are in Urdu. Pashto, the language of most of the drivers of these trucks, is used only on 14%, while Punjabi, the language of 44% of the people of Pakistan, it is used only on 10% of trucks. Basically, उन्होंने trucks को study किया था. ये आमतौर पर आपने देखा होगा, हमारे यहाँ truck art बड़ा unique है कि उसमें उसके पीछे जो लिखा होता है वो बड़ा मज़े का मैसेज होता है. अभी चंद दिन पहले आपने वो बड़ा एक मशहूर सर्कुलेट कर रहा था सोशल मीडिया पे, वो लिखा था कभी आओ ना सिंदूर लगा के, ट्रक के पीछे लिखा था. तो वो इस तरह के मैसेजेस, अच्छा ये मोस्टली उर्दू में लिखे होते हैं और ज़्यादातर ड्राइवर्स पश्तो स्पीकिंग हैं, लेकिन पश्तो में बहुत कम लिखे होते हैं और पंजाबी में भी बहुत कम हैं, ओनली 10%. सिंधी लैंग्वेज में 14% लोगों की मदर टंग है सिंधी लैंग्वेज, लेकिन 1% ये ट्रक इंस्क्रिप्शंस वर फाउंड बाय डॉक्टर तारिक रहमान and other languages are rarely written as inscriptions on trucks. The first challenge to the dominance of Urdu was provided by Bhasha Andolan, the movement for the use of Bengali in the domain of power in East Bengal as one of the official languages of the state, along with Urdu, which ultimately, became source for the separation of country. Earlier minister Saab also referred to it. और इसमें ultimately Bengali identity was woven around the Bengali language, which became the major source of their separate political
identity, and they got separate state in the form of Bangladesh. Since Urdu had played a role in Muslim identity construction in colonial India, Muhammad Ali Jinnah declared Urdu as the only national language during his visit to Dhaka on March 21, and then you know that on February 21, 1952, accepted by the British as a preferred language in the province of the Punjab, and they promoted Urdu rather than Punjabi. Punjab snatched from Sikhs, so they considered it that if Punjabi is allowed as a preferred language in Punjab, it would play out as something detrimental to the interest of the British. Then, इब्रार साहब वाइंड अप करें प्लीज. and ultimately, the situation is कि आपने किताब देखी होगी पॉलिटिकल कॉन्फ्लिक्ट इन पाकिस्तान बाय मोहम्मद वसीम. उसमें वो लिखते हैं कि पंजाबीज बिकेम linguistic agnostics within Pakistan. So by and large, any movement for recognition or projection of a language other than Urdu, the national language, is considered heresy in Pakistani context. It was particularly so in the context of Sindh, where the Muhajir elite in Karachi remained wedded with Urdu and formed exclusive identity as Urdu speakers, while at the same time wishing all Pakistanis to be Urdu speaking. ये एक contradiction है कि on the one hand Muhajirs had exclusive identity on the basis of Urdu language, and at the same time they wanted all Pakistanis to speak Urdu as preferred language. Another challenge felt by the Muhajirs to the dominance of Urdu was demand from the Sindhis for the status of Sindhi as official language, which was took up by Pakistan People's Party in 1972. But Zulfikar Ali Bhutto very skillfully postponed this issue to an unknown future date, while at the same time he promoted Sindhi cultural idioms. He indigenized Sindhi culture, he promoted Sindhi symbolism, but when it was done by Bhutto Sahab, at the same time, National Awami Party, which was main opposition party in Balochistan and at that time NWFP, they instead of Pashto or Balochi. And now the last thing which I want to share is that after the 18th Amendment, there is growing demand from smaller political identities within all the provinces. For example, Hindko speaking, Saraiki speaking, then even Pashto speaking in Balochistan. So these identities are likely to get, and their demands are also likely to get strength within the coming period. So thank you very much. थैंक यू सो मच इब्रार साहब. शुक्रिया इब्रार साहब. अब हमारा जो दूसरा जो मकाला निगार है डॉक्टर मोहब्बत अली शाह साहब, जो कि असिस्टेंट प्रोफेसर हैं डिपार्टमेंट ऑफ एंथ्रोपोलॉजी सिंध यूनिवर्सिटी जामशोरों में. डॉक्टर साहब का जो शोबा है एंथ्रोपोलॉजी है, अगर उन्होंने ख़ास तौर पर उडेरो लाल, जिसको हम झूले लाल भी हमारे जो हिंदू कम्युनिटी के दोस्त हैं वो कहते हैं, उस पर काफ़ी इनकी जो एंथ्रोपोलॉजिकल जो है रिसर्च है, स्टडी है. तो आज भी उनका जो टॉपिक है उडेरो लाल, झूले लाल, सिंधी ॻाल्हाईंदड़ देवता, ॿोली ऐं शनाख्त. तो ओवर टू मोहब्बत अली शाह साहब. My title, as you, Manzoor has mentioned, that Udero Lal, Jure Lal, the Sindhi speaking deity of Sindhiyat, language and identity. Miss, I would relate that how this deity, Jule Lal and Udero Lal, he came under the umbrella of, Sindhiyat.
So now let me introduce introduction regarding the Jhulelal and Udurulal. So this is a sacred shrine and sacred space. So it is away 60 kilometer away from the Hyderabad. So असल में हिन जेकी श्राइन जी माना आइडेंटिटी मल्टीपल आइडेंटिटी आहे ऐं इन में जेके एज़ अ हिंदूज़ आहिनि दे थिंक एज़ अ झूलेलाल और उॾिरोलाल इज़ आवर इज़ अ डेटी एंड साइमल्टेनियसली आल्सो द मुस्लिम दे सेड दैट उॾिरोलाल झूलेलाल इज़ आवर सेंट. सो हिकिड़ी इंट्रस्टिंग इहा ॻाल्हि इन में आहे जो उते उहो श्राइन आहे. सो हिकिड़ो एरियल व्यू आहे. सो हिन श्राइन में माना विच में जेको आहे मज़ार आहे ऐं उनजी तव्हां जेके ग्रीन में उहा हिकिड़ी जेकी मास्क आहे ऐं हुनजी साइड में हिकिड़ो माना टेंपल आहे. सो इन में असल में इहो जेको शेयर्ड स्पेस आहे उहो रिफ्लेक्शन करे थो टॉलरेंस खे, पीस खे एंड हार्मनी खे. सो हिते ॿई कम्यूनिटियूं मीन्स जेके बि सिंधी मुस्लिम्स आहिनि या हिंदूज़ आहिनि उहो हुते माना ईंदा आहिनि. ऐं मुंहिंजी एज़ अ PhD हुई एथनोग्राफिक स्टडीज़. सो फॉर 2 years आई वॉज गोइंग ओवर देयर 2 सालनि खां. सो मूं हुते इंटरव्यूज़ कया, ख़ुदि उन्हनि डिफरेंट कम्यूनिटी सां हुते मिलियुमि. सो इंट्रस्टिंगली हिते उन शेयर्ड स्पेस में इवन मंदर में मुस्लिम हो अलोड आहे, उहो वञी सघे थो. ऐं इवन मस्जिद में जेके हिंदूज़ हूंदा उहे माना विज़िट करे सघनि था. ऐं उन खां अलावा उन शेयर्ड स्पेस ते जेको आहे मुस्लिम जा जेको पंहिंजो क़ुरान शरीफ़ रिसाइटेशन कंदा आहिनि उन श्राइन जे अंदरि. ऐं हिंदूज़ जेके आहिनि उनजा भॼन उहे माना ॻाईंदा आहिनि. ऐं ड्यूरिंग जेको फील्ड वर्क हिकिड़ी इंट्रस्टिंग ॻाल्हि माना हिते इहा हुई त माना जॾहिं हुनजो भॼन वॼंदो या जॾहिं हुन मस्जिद में आज़ान थींदी हुई त उहो हुनजे एतिराम में उहो भॼन उहो हुते बंदि कंदा हुआ. मीन्स दे रिस्पेक्ट वन एंड अदर. सो हीअ असल में हे इमेज आहे हिन जो झूलेलाल उॾेराल जो. थोरो जो इंट्रोडक्शन आहे. लेट्स गो बिट टू द हिस्ट्री. सो इन जी हिस्ट्री काफ़ी हिकिड़ा जेके आहिनि माना नैरेटिव्स आहिनि हिन जा. ठीकु आहे. त जेके हिंदूज़ चवनि था इहो असांजो अवतार आहे ऐं माना जेको आहे त हुन मां सिंधु दरिया मां जेको आहे उहो माना एज़ अ हुनजो अवतार थियो आहे. ऐं हिंदूज़ मुस्लिम पोइ चवनि था लेटर ऑन ही वॉज बीइंग कन्वर्टेड ओवर देयर. हाणे इंट्रस्टिंग जूं काफ़ी नैरेटिव्स आहिनि, इन जी हिस्ट्रीज़ आहिनि. ठीकु आहे. इहे चवंदा मिड 10th सेंचुरी आहे. इन जी हिकिड़ी जेकी फेमस जेकी नैरेटिव्स इहा हिकिड़ी इहा मशहूरु आहे इन जी. त हिकिड़ो मिर्शा हो ठठे में ऐं उन दौर में उहो ज़ुल्म कंदो हुयो माना जेके हिंदूज़ हुया. सो मिर्शा इहो ई चयो त हिंदुनि खे तव्हां आइदर यू शुड बी कन्वर्टेड इन टू द मुस्लिम, अदरवाइज़ तव्हांखे जेको आहे हितां वञिणो पवंदो या तव्हांखे जेको आहे तव्हां क़तलु कयो वेंदो. पोइ लास्टली हुन मिर्शा खां टाइम वठंदा आहिनि. पोइ उते हू सिंधू दरिया ते वेंदा आहिनि. पोइ उते हू पंहिंजा भॼन वग़ैरह ॻाईंदा आहिनि. उतां उॾिरोलाल हुनखे ज़ाहिर थींदो आहे दरिया मां अकॉर्डिंग टू हिंदूज़. त पोइ हुननि खे इहो ई चवंदो आहे त मां ईंदुमि ऐं मिर्शा सां जेको आहे त माना विढ़ंदुमि ऐं तव्हांखे जेको मां सेव कंदुमि. फाइनली जेको आहे त पोइ हू हुनजो सेवियर हूंदो आहे. हुनजो मिर्शा खे डिफीट ईंदी आहे. पोइ हुनजा उहो जेको आहे जेके सिंधी हिंदूज़ हूंदा आहिनि पोइ हुनजा उहो फॉलोअर्स माना हूंदा आहिनि. पोइ लेटर ऑन काफ़ी जूं नैरेटिव्स आहिनि. इहा मिड 10th सेंचुरी जा. इन में अली शेर काने जी जेको आहे हिकिड़ो वॾो डॉक्यूमेंट आहे सिंध में. हुन में मेंशन माना इहो कयो आहे त ॿई बोथ सिंधीज़ ऐं हिंदूज़ हुनजी माना वर्शिप कंदा आहिनि. ऐं इन काफ़ी इन खे नारनि सां सॾियो वेंदो आहे. झूलेलाल आहे, उॾेरोलाल आहे, अमरलाल आहे, दरिया बादशाह आहे, कलगी वारो पीर आहे ऐं जेको आहे त ॿेड़ियुनि वारो पीर आहे. मीन्स डिफरेंट उनखे नालनि सां उनखे सॾियो वेंदो आहे. पर मोस्टली उॾेरोलाल ऐं झूलेलाल उनखे चवंदा आहिनि. हाणे असल में उॾेरो जो इहो मक़सदु आहे त वेझो अचणु या हुन जा नैरेटिव्स आहिनि त दरिया मां इहो निकितो आहे. त साॻी झूलेलाल कलंदर शाहबाज़ लाइ यूज़ बि थींदो आहे. झूलो उहो चवनि था जीअं ई उहो पैदा थियो त हुनखे झूले में विधो त झूलो पंहिंजो पाण लुॾे पियो. ऐं लाल असां हुनखे प्यारो चवंदा मां हुनखे जेको आहे त उहो लाल हुनखे छॾणु लॻी. ऐं लाइक वाइज़ कलंदर शाहबाज़ लाइ इहो अकॉर्डिंग टू कम्यूनिटी उन्हनि इहा ॻाल्हि कई त छाजे लाइ जो उॾिरोलाल कलंदर शाहबाज़ खां पहिरीं आहे. पोइ जेको आहे त हुननि हुनखे बि या हिकिड़ो इहो सैम्बल ॾिनो लाल जो. छाजे लाइ जो कलंदर लाइ इहो मशहूरु आहे. जॾहिं उहो एक्सटेसी में ईंदो हुओ, धमाल में ईंदो हुयो त
त हुनजा जेको आहे त उहो सॼा पेर हुनजा ब्लड सां थी वेंदा त पोइ उन हिसाब सां उहो बि हुनखे लाल संदा उहो झूलींदो हुते लाइक दैट इज़ वेरी मच रिलेटेड विद द स्विंगिंग लाइक झूलेलाल स्विंग इन एज वेल एज उॾूरोलाल. सो इंट्रस्टिंग नाउ आई कमिंग टू द पॉइंट. असल में तव्हां इहो ई चवंदा हूंदो त असल में झूलेलाल उॾूरोलाल हिन जो माना छा कनेक्शन आहे हिन लैंग्वेज सां. सो असल में जेकी हेॾी डिबेट हली जे जामी साहब रहा या ॿिया काफ़ी उन्हनि इहा डिबेट कई त बाबा जीअं कल्चर आहे या आर्ट आहे या उनखां असांखे अॻिते वधिणो पवंदो या उनखां अलावा जेको आहे असांखे माना लैंग्वेज खे असांखे इल्मु तरफ़ां माना वठिणो पवंदो तॾहिं वी कैन सी. बट हिते हिकिड़ो मां थियोरिटिकल फ्रेम ॾिनो आहे त एज़ अ एंथ्रोपोलॉजिस्ट जेके एंथ्रोपोलॉजी में डिस्कस कया आहिनि त हिकिड़ो कम्यूनिटी दैट प्लेज वेरी इम्पॉर्टेंट रोल. हाणे सिंधियत जो इहो ई मक़सदु आहे त सिंधियत मीन्स हू असल में चवनि था त असांजो सिंधी घाट आहे उॾेरोलाल उहो दया बादशाह खां हुनजो अवतार थियो ऐं असांखे उहो हुन अकॉर्डिंग टू कम्यूनिटी त उहो चवंदा हुआ त उॾेरोलाल जेको सिंधी स्पीकिंग हुयो सिंधी ॻाल्हाईंदो हुयो तंहिंजे लाइ असांखे सिंधी खे वधीक वधाइणो आहे ऐं असांखे जेको आहे प्रोमोट करिणो आहे. सो इन जे लाइ इहो हिकिड़ो सिंधी कल्चर ऐं सिंधी लैंग्वेज जी हिकिड़ी आइडेंटिटी उहा कीअं हुई माना अॻिते तव्हांखे मां ॿुधायां थो. ठीकु आहे न. उन में छा आहे हिकिड़ो एंथ्रोपोलॉजिस्ट आहे जेको मां रिलेट कयां थो. एंथ्रोपोलॉजिस्ट जो आहे कॉन्सेप्ट कम्यूनिताज़. विक्टर टर्नर हिकिड़ो कॉन्सेप्ट ॾिनो आहे कम्यूनिताज़ जो. उहो माना विक्टर टर्नर माना इहा ॻाल्हि थो करे त जॾहिं जेको आहे को बि कम्यूनिटी कंहिं बि डिफिकल्ट फॉर्म में अचे थी त पोइ क्राइसिस में पंहिंजे पाण खे कनेक्ट करे थी पोइ होॾे स्टेटलेस थी वञे. उनजो को बि जेको आहे त उहो पाण खे हुते रुतबो वग़ैरह शो नथा कनि पोइ उहो पाण में गॾु था ॾियनि. हिन विक्टर टर्नर इहो कॉन्सेप्ट खयो. अर्नाल्ड वैन गिनेबो बि एंथ्रोपोलॉजिस्ट हो. जॾहिं लिमिनलिटी जो स्पेस अचे थो लिमिनलिटी स्पेस मीन्स यू आर नाइदर हेयर आर नार देयर. सो उन में असल में मुंहिंजो फोकस इंतिहास जेके पोस्ट कॉलोनियल रिप्रेज़ेंटेशन ऑफ इन्वेंटिंग सिंधियत. माना तव्हां ॾिसो जॾहिं पार्टीशन थी पार्टीशन खां पोइ काफ़ी जेके सिंधीज़ हुआ उहे माना माइग्रेट करे विया उन इंडिया करे विया. सो उन टाइम ते उहे पंहिंजा घर सभु कुझु छॾे विया ऐं एतिरे क़दुरु जेको आहे त राम पंजवाणी इन वॾी एफर्ट्स विधो. हीअ माना लालकाणे जो ॾोकिरी जो हुयो उहो चए पियो त बॉर्डर ते असांखो माना सॼो असांखो मटीरियल सामान इवन सिंधी जा बुक्स आहे उन्हनि असांखे उते वठी छॾियो. पर असां जो पिया जेकी लैंग्वेज असांजे ज़हननि में आहे मदर लैंग्वेज जेको लिटरेचर असां पढ़ियो आहे उहो त तव्हां असांखे खसे न सघंदव. सो उन जे लाइ त उहो उते विया इवन उते बि हुनखे इंडिया में बि हुनखे एलियन चवंदा हुआ छाजे लाइ जो हिते ई रहंदा हुआ. हिन जो उथणु वेहणु सॼो मुस्लमाननि वांगुरु हुयो. ऐं जॾहिं उते जो हुया हुनखे उते महाराष्ट्री न पई अचे हुनखे तेलुगु न पई अचे या कर्नाटका लैंग्वेज न पई अचे. पोइ उहो न हेॾा सिंध जा न हुआ न उहे जेको आहे त उन हुनजा हिंदुस्तान जा हुआ. त उन्हनि जो हाणे असां छा कयूं. उते बि हुनखे कम्यूनिटी एक्सेप्टेंस न पई मिले. पोइ जेको आहे त हुननि असल में दैट इज़ द सिंधियत. पोइ हिन राम पंजवाणी माना हुन छा कयो त ही डिड अ स्ट्रगल अलाट. हू घर में वियो हो माना कोने कोने में वियो. हुननि चयो त जेकॾहिं तव्हांखे एज़ अ सिंधियत सर्वाइव करणी आहे जेकॾहिं तव्हांखे सिंधी लैंग्वेज बचाइणी आहे तव्हां इन डेटी जेको उॾेरोलाल आहे तव्हां इन जे अंडर अम्ब्रेला में गॾु थींदव त असां पंहिंजे पाण खे बचाए सघूं था ऐं पंहिंजे सिंधियत खे बचाए सघूं था पंहिंजी लैंग्वेज खे बचाए सघूं था. न त असां इंडिया में जेको आहे न हेॾां जा रहंदासीं न हेॾां जा रहंदासीं. पोइ जेको आहे अंडर अम्ब्रेला ऑफ इन उॾेरोलाल जे जेको आहे त उते डॉक्टर साहब प्लीज़ वाइंड अप. ओके 2 मिनट. पोइ उते जेको आहे त उते गॾु थिया. पोइ सॼी जेकी उते सिंधीज़ हुया उते गॾु थिया. राम पंजवाणी थ्रू लैंग्वेजिस जे थ्रू थिएटर्स जे थ्रू बुक्स जे ऐं ख़ुदि जेको आहे त हुन झूलेलाल मूवी ठाही ऐं हुननि काफ़ी विर्चुअल जेको आहे त हुननि लॉन्च कई जेके वेबसाइट्स हुयूं काफ़ी लॉन्च कई. सो अॼु माना उहे जेको आहे त इवन तरानो हुयो उते जेको आहे त उते हुनजो डिलीटेशन लाइ आयो त बाबा जेको टैगोर तरानो लिखियो हुओ तरानो डिलीट कयो. पोइ उते सिंधीज़ हुन स्ट्रगल कई उहो तरानो उते उहो माना उन्हनि उते उनखे सेव कयो. ऐं उनखां अलावा सिंधी लैंग्वेज जी उन्हनि खे शेड्यूल कास्ट में आहे त उहो ऑफिशियल लैंग्वेजिस आहे माना उते. आई एम कमिंग टू द जेको पोइ त सिंधला जी उते इस्टेब्लिश कई. पोइ थोरो इहे रिचुअल्स आहिनि उहे काफ़ी रिचुअल्स आहिनि. हिकिड़ी बहिराणो रिचुअल्स आहे माना उनजी इहे माना थाल में इहे सब्जियूं आहिनि इहे गॾु कंदा आहिनि. त उहे इन जो मेन माना इहो आहे त असांजी जेकी सिंधियत आहे इट इज़ वेरी कनेक्टेड विद द झूलेलाल. छाजे लाइ उॾेरोलाल इंडस रिवर मां आयो आहे सिंधू दरिया मां आहे ऐं पोइ उते उहे रिचुअल उहे कंदा आहिनि. त उहे उॾेरोलाल जो इहो ई आहे त उते जेके बि तव्हां फ्रूट विझो था जेके बि स्पीशीज़ आहिनि उहे बि
उन्हनि खे बि मिले ताकी उहो दरिया बादशाह ख़ुशि थींदो। पोइ इन जी वॾी रिचुअल आहे जेकी थ्रू आउट ग्लोबली हालत हुन ते हलंदी आहे। ऐं ॿियो हुनजी सिंपल सी उॾोलाल जी लाइट, हुन चयो त ॿ शयूं माना आहिनि जंहिंखे तव्हां बची सघो था। लाइट मीन्स जेकी पीस आहे, टॉलरेंस आहे, हारमनी आहे। हर हमेशह तव्हांखे पंहिंजी लैंग्वेज खे खणी हलणो आहे। ऐं जॾहिं तव्हां इहा लैंग्वेज पंहिंजी सिंधी ॿोली इन पंहिंजी डेटी जे अंडर अम्ब्रेला में खणी हलंदव त तव्हां सर्वाइव कंदव, तव्हांजी ग्लोबली तव्हांजी आइडेंटिफिकेशन थींदी। ऐं उनखां अलावा ॿियो हुन सिंबल ॾिनो वाटर जो, पाणी जो। हुन चयो त जेकी पाणी आहे तव्हांजी लाइफ लाइन आहे, छाजे लाइ तव्हांजो जेको देवता आहे उहो पाणी जो अवतार आहे, इन जे लाइ तव्हां उनखां बग़ैर नथा रही सघो। सो उन ते तव्हांखे वर्शिप करणी आहे, उन ते तव्हांखे बहिराणो माना करिणो आहे। सो असल में कंक्लूजन मुंहिंजो इहो आहे, मां लिंक इहो कयां थो जेकी इनाग्रेशन में डिस्कशन हली हुई, उन में इहा हली हुई त एज़ अ कम्यूनिटी प्लेज़ वेरी वाइटल रोल। जेकॾहिं असांखे लैंग्वेज खे पाण खे सेव करिणो आहे, थ्रू असां इन तरीक़े सां असां बि सेव करे सघूं था। जीअं इफ वी कैन टेक द एग्ज़ाम्पल ऑफ शाह लतीफ़, उहो एक्सपर्ट हुयो लतीफ़ साईं, ॿियनि शयुनि में बि पोइट्री करे सघिबो। वाई डिड ही मिस रोट इन सिंधी। सो दैट इज़ वाई असल में जेकॾहिं असांखे सिंधियत एस्टेब्लिश करणी आहे, लैंग्वेज उन्हनि जो इहो ई हुयो त अॼु तमामु घणी जेकी डायस्पोरा आहे उन एफर्ट्स कई आहे। ऐं ॿियो मुंहिंजो वॾो इहो मेन इहो आहे त आई वॉन्ट टू रिकमेंड टू ऑल सिंध गवर्नमेंट एंड आल्सो पाकिस्तान, just like Kartarpur, Nankan Sahib, they are international, means they opened the corridor. Why not the Jhulelal Uduralal? Because it is also old, shrine, and also they even the Sindhi Hindus, they want to come. So they should make a come efforts. Even they want to do a lot for the Sindhi people, Sindhi language, and Sindhi community. Thank you very much. थैंक यू साईं मोहब्बत अली शाह साहब। हाणे आउं हलां थो नेक्स्ट स्पीकर जेको असांजो आहे बख़्तियार शहज़ाद। ही इज़ एम फिल स्कॉलर एट द डिपार्टमेंट ऑफ एंथ्रोपोलॉजी, कायद यूनिवर्सिटी, यंग एनर्जेटिक स्कॉलर आहे। ऐं हुनजो जेको टॉपिक आहे मकाले जो, कराची ऐं हैदराबाद में सिंधी ॿोलीअ जे शहरी मौजूदगी ऐं लिसानी शनाख़त जी दावा। त ओवर टू बख़्तियार शहज़ाद। This topic has to be understood, as many of you are aware of my previous publications related to urban Sindhi identity, particularly in places like Karachi and Hyderabad, and how the urban settings employ language. This particular study is about urban placemaking and how language and identity are constructed via that. That means that the place itself is something which induces psychologically an individual to speak a language. जब आप मैकडॉनल्ड्स में जाते हैं, जब आप मॉल में जाते हैं, आपको कोई रियासत, कोई उस्ताद अंग्रेज़ी बोलने के लिए नहीं कहता, लेकिन कुदरती तौर पर लोग जो घरों में दीगर ज़ुबानें बोलते हों, इन जगहों पर जाकर अंग्रेज़ी बोलने लग जाते हैं, चाहे वो उन्हें आए या ना आए. So the place has something to do with language and infusion. I am observing the urban places of Hyderabad and Karachi and how these psychologically induce individuals towards Sindhi language. So the previous publications have been on many other problems and prospects surrounding language. They include phonological, pedagogical, and other issues that we have, also language shaming and all. But then this particular topic is via an anthropological lens, that lens which many language experts and linguists miss often. So we see that language is not just a syllable, melody, and a way of communication. It is more than that. It is an exercise of human power and grouping and identity. And it also relates to conflict and chaos. So we have to understand that language historically has also been used for territorial claims. That is, that the mapping of the geographical world is not only on the basis of political borders, but also on linguistic borders. We map spaces linguistically. So when we analyze the spaces and we see how language works, it counts for a case of ethnic claim. हम अपनी शनाख्त का दावा
पंहिंजी सुञाण जो दावो करियूं था ॿोली जे ज़रिए। अगरि असांजी ॿोली कंहिं ख़िते में नज़र नथी अचे, उन में हरकत नथी करे, इन में हिकिड़ो सवाल पैदा थी वञे थो त छा उन जाइ खे असां उन पॉलिटिकल स्पेस जो हिस्सो सम्झंदासीं या न। So this is the methodology. I mean, this is a paper that is given, so you can go for the details. Most of the interviews were conducted from some of the managerial operations managers of certain malls and big malls in Karachi and Hyderabad. Because these are the guys having the control over these spaces, तो उनका narrative ज़रूरी है. So जो photographic analysis हुआ जगह का, right, toponymy के लिए तस्वीरें ली गई, we found कि Sindhi was not present inside these geographies. किसी मॉल के अंदर 100 माइल्स के फासले में कुछ एक सिंधी की विजिबिलिटी हमें कहीं दिखी है, लेकिन उन जगहों के अंदर कोई विजिबिलिटी नहीं थी, उर्दू की भी बहुत कम. So a big narrative was कि some of the responses said कि ये मॉल का स्टेटस गिर सकता है इससे, right? अगर हम इंडिजिनस लैंग्वेजेस को ले आएँ तो फिर elite क्यों आएंगे हमारे पास में. एंड देन देयर वाज एन अदर नैरेटिव दिस सेड कि अगर सारे मॉल्स के अंदर, सारे अर्बन स्पेसेस में ऐसी पॉलिसीज होंगी तो फिर elite को आना पड़ेगा, बिकॉज दे वोंट हैव other spaces to associate upper middle classes and middle classes as well. So So the business-minded people, they said, it can be a very good way, we can have some stalls or cultural symbolism in these places, because this can attract Sindhi customers. But then for us, it can also be a way to expose culture, right? They said that people in urban areas do have a taste for Sindhi culture and handicrafts. So this can be a way that we can do. So where the government can't intervene because of its restrictions by the law, what can we do otherwise? That is through cooperative and dialogue and discourse of how to engage with these individuals. No previous studies were being particularly done with these corporates, and so finally I made this attempt to go and get time from their busy schedules and have these courses. Right. So as you can see, this can be a very good and effective way to do this. Some of these people said we have Christmas sales. Nobody celebrates Christmas, but then these malls are decorated on Christmas. We have Halloween and different kind of sales. So why can't festivals like Culture Day and these other festivities can be used as opportunities of introducing culture and language in these urban spaces? And so there is a possibility for this space, and they were welcoming. But the responses were also that the mall can't make any investments and funds. So some kind of organization, if they wish to take certain steps like that, हम उसको फिर endorse करेंगे, उन्होंने ये बयानात दिए, right? So just to conclude, these spaces are very important. They start and spread trends. And so if we miss out on that with language and culture, we are making a very weak case for language in Sindh. Thank you. Thank you, Bakhtiar Shehzad. Very interesting, very enlightening. Thank you, Bakhtiar Shehzad. Next and last speaker असां जो आहे सरदार चन्नड़ साहब, जेको हाणे BS सिंधी कंप्लीट कई आहे. सिंधी शोबो सिंधी यूनिवर्सिटी जामशोर मां मुख़्तलिफ़ हवालनि सां लिखंदो रहे थो, मज़मून ऐं कालम वग़ैरह. तो ऐं संदसि जेको मकाले जो उनवान आहे, सिंधी ॿोलीअ में धारियनि लफ़्ज़नि जी दाख़िला, लिसानी तज्ज़ियो ऐं तारीख़ी पस मंज़र. सरदार चन्नड़ साहब. ॿोली हिकु समाजी लकाव आहे जंहिं ज़रिए इंसानु पंहिंजे ख़्यालनि, एहसासनि ऐं जज़्बनि जो इज़हार कंदो आहे.
इंसान उहे ख़्याल एहसास जज़्बा ॿियनि इंसाननि ताईं पहुचण लाइ ॿोली जो इस्तेमालु कंदो आहे। ॿोली चइबो आहे अहिड़नि त लफ़्ज़ी मानादार जुज़नि खे जिन जे वसीले हिकिड़ो माण्हू पंहिंजे ॿिए हमज़ुबान खे पंहिंजो मतिलबु ऐं मुराद सम्झाए सघे। कंहिं बि ॿोलीअ जे फ़नी सिटाव जोड़ जक उसूलनि जे मुताले करण खे लिसानियात यानी लैंग्विस्टिक चइबो आहे। अहिड़े इल्म खे लिसानियात चइबो आहे जंहिंमें ॿोलीअ जे आवाज़नि जी तब्दीलियुनि उन्हनि तब्दीलियुनि सां थींदड़ मानवी फ़र्क़नि लफ़्ज़नि जी जोड़ जक ऐं उन्हनि जो जुमिलनि में इस्तेमालु ऐं उन्हनि जी माना जो मुतालो अची वञे थो। उनखां सवाइ ॿोली जा ॿिया पहलू लहजा असलूब बयान लिसानी जाग्राफ़ी कंहिं ॿोली जो तारीख़ी मुतालो ऐं ॿियनि ॿोलियुनि जी भेट बि उन दायरे में अची वञनि था। लिसानियात जे माहिरनि लिसानियात जे मुताले जा बुनियादी 4 पासा ॼाणाया आहिनि जंहिंजे ज़रिए असीं ॿोली जे आवाज़नि लफ़्ज़नि जुमिलनि ऐं मानाउनि जो मुतालो कयूं खे सम्झी सघूं था, जंहिंमें सोतियात सर्फ़ियात नहवियात मानवियात शामिल आहिनि। दुनिया अंदरि लिसानियात जे मौज़ूअ ते रोज़ाने बुनियाद ते तमामु घणी तहक़ीक़ थी रही आहे छाकाणि त ॿोली में तहक़ीक़ जी तमामु वॾी अहमियत आहे। ॿोली ते तहक़ीक़ सां दुनिया अंदरि ॿोली अंदरि निज़ाम जी ख़बर पवे थी। ॿोली जे मुख़्तलिफ़ फासनि शाख़ुनि लहजनि उसूलनि ऐं क़ाइदनि क़ानून जी छंछाण थिए थी। ॿोलीअ अंदरि केतिरा ई मफ़रूज़ा क़ाइमु हूंदा आहिनि जिन जी तहक़ीक़ ज़रिए तस्दीक़ तोड़े तरदीद करे सघिजे थी। ॿोलीअ जे मुताले सां केतिरा ई नवां मौज़ू अचनि था, उन्हनि मौज़ूअनि जी ख़ूबियुनि तोड़े ख़ामियुनि जी ॼाण मिले थी। ॿोलीअ जे मुताले सां असांखे आस पास जे ॿिनि ॿोलियुनि जे असरु क़दामत तोड़े लिसानी हिकु जहिड़ा जी परख थिए थी। ॿोली जी तहक़ीक़ जे कंहिं बि आवाज़नि लफ़्ज़नि जुमिलनि ऐं मानाउनि जे उसूलनि जी परख मिले थी। लिसानियात जे उन्हनि पहलुनि मंझां सर्फ़ियात पिणु अहम पहलू आहे जेको ॿोलीअ जे लफ़्ज़नि जी जोड़ जक ऐं बनावट बाबति ॿुधाए थो। सर्फ़ियात मार्फला जी लिसानियात जी अहिड़ी शाख़ आहे जंहिंमें लफ़्ज़नि जी जोड़ जक सिटाव तरतीब बाबति मुतालो कयो वेंदो आहे। सर्फ़ियात जे मुताले मां असांखे ख़बर पवे थी त मुरकिब लफ़्ज़नि में लफ़्ज़नि जो हिकिड़ो अहिड़ो क़िस्म मौजूदु आहे जंहिंखे गडरा लफ़्ज़ चइजे थो। जॾहिं मुख़्तलिफ़ ॿोलियूं ॻाल्हाईंदड़ माण्हू पाण में मिलनि था उहे हिक ॿिए जे ॿोलियुनि ते गहरो असरु पिणु वञनि था, जंहिंजे नतीजे में हिकु ॿोली अंदरि ॿी ॿोलीअ जे लफ़्ज़नि लहजनि सर्फ़ियुनि आवाज़नि ऐं मानाउनि जी शमूलियत थिए थी। जॾहिं हिकु ॿोली ॻाल्हाईंदड़ ॿी ॿोली जो लफ़्ज़ इस्तेमालु करे थो त उन में पंहिंजी ॿोलीअ जो को लफ़्ज़ अहिड़े अंदाज़ सां मिलाए करे ॻाल्हाए जो आयल तब्दीली मां ईअं लॻे त ॼण उहो नओं लफ़्ज़ संदसि ॿोली जो ई हुजे। उन ई तरीक़े सां ॿोलियूं भर पासे वारनि ॿोलियुनि जा मुख़्तलिफ़ लफ़्ज़ पाण पंहिंजे मिज़ाज में शामिलु कंदियूं आहिनि। मिसाल में अहिड़नि मिसालनि ॾिसे त गडरा लफ़्ज़ हाइब्रिड वर्ड असांखे चिटी तरह नज़र अचनि था जेके ॿिनि ॿोलियुनि जे इम्तिज़ाज मां जुड़ी कंहिं बि हिकु ॿोलीअ जी साख़त हेठि अची नओं रंग रूप ऐं माना सां निर्वार थिए थो। सिंधी ॿोली अंदरि रेल गाॾी पुलिस थाणो धिके स्टार्ट ऑफिसर शाही जेक बाबाद अहिड़ा लफ़्ज़ आहिनि जेके ॿिनि ॿोलियुनि सां मुरकिब लफ़्ज़ आहिनि। रेल अंग्रेज़ी ॿोली जो मुफ़रद लफ़्ज़ आहे ऐं गाॾी सिंधी ॿोली जो मुफ़रद आहे, याने हीअ लफ़्ज़ ॿिनि ॿोलियुनि मां गॾियल तौरु जुड़ियल आहिनि। अहिड़नि लफ़्ज़नि खे सिंधी सर्फ़ियात मूजिबि गडरा लफ़्ज़ यानी हाइब्रिड वर्ड्स चइबो आहे। गडरनि लफ़्ज़नि बाबति डॉक्टर अब्दुल वहीद कलवड़ उधारियल लफ़्ज़ लोन बिलियंस जी इस्तिलाह इस्तेमालु आणींदे लिखे थो त ॿोलियुनि में जॾहिं धारिया लफ़्ज़ उधारिया वञनि था त लिसानी मुदाख़िलत यानी ॻाल्हाईंदड़ जे असुली ॿोलीअ ते असरनि जे कारण ॿोली जा अहल ज़बान नेटिव स्पीकर्स उन्हनि लफ़्ज़नि खे संदनि ॿोलीअ जे फितरी मिज़ाज ऐं बनावत जे उसूल मूजिबि उचारनि था। ॿोलीअ जे अहिड़े अंदरूनी असर जे करे कुझु धारिया लफ़्ज़ देसी असरनि सां नई शिकिल वठी बीहनि था। उहे मुख़्तलिफ़ ॿोलियुनि जे जुज़नि मां ठहियल हूंदा आहिनि, यानी कुझु उधारियल जुज़नि ऐं कुझु देसी ॿोली जे मौजूदा लफ़्ज़नि जी मुतबादिल जुज़नि ते मुश्तमिल। अॻिते वधीक मिसाल ईंदे लिखे थो त अंग्रेज़ी इस्लाह में खेनि लोन बिलियंट्स ऐं गादड़ जुज़नि ते मुश्तमिल हुअण करे हाइब्रिड बि सॾिजे थो। सिंधी में अहिड़नि लफ़्ज़नि खे बि ॿोलियाई यानी गडरा लफ़्ज़ कोठियो वेंदो आहे। मिसाल तौरु नंबरवार धिका स्टार्ट डॉक्टरियाणी आज़मूतो रसाईंदड़ खलकियल वक़्ताइतो जन्मियो ऐं मुस्कुराइण वग़ैरह। गडरनि लफ़्ज़नि जे सिंधी ॿोली में ठहण या जुड़ण जा हूअं त केतिरा ई सबब आहिनि पर हिकु सभ खां वॾो सबबु सिंध अंदरि मुख़्तलिफ़ दौरनि अंदरि मुख़्तलिफ़ सियासी उथल पुथल आहे, जंहिं कारण तक़रीबन 1300 साल सिंध मथां मुख़्तलिफ़ ॿोलियूं नाफ़िज़ रहियूं, जंहिंमें अरबी फ़ारसी अंग्रेज़ी शामिल हुयूं। विरहाङे बैदि उर्दू ज़बान सिधी बि न पर अणसिधी तरह असां ते हावी रही आहे। 1953 खां पहिरीं सिंधी सूरत ख़ती जो न हुजण करे सिंधी लिखत ॿियनि ॿोलियुनि जी रसमुल ख़ती मदद सां लिखी वेंदी हुई, जंहिं सबबु उन्हनि ॿोलियुनि जा लफ़्ज़ माण्हुनि ते असरु छॾींदा हुआ। अरबी फ़ारसी अंग्रेज़ी ॿोलीअ जो ज़ोरी मरण बि उन्हनि खे फ़िक्री ॿोली जो हक़ु ॾियण सां गॾु पूरे बरसगीर में उहो तासिर न वियो त जेको बि माण्हू उन्हनि दफ़्तरी ॿोलियुनि में पढ़ंदो सिखंदो उनखे सरकार तरफ़ां मराहतूं ॾिनियूं वेंदियूं। उन ई सबब जे करे हिकु वॾो पढ़ियल लिखियल माण्हुनि जो अंगु उन्हनि ॿोलियुनि खे अपनाइण जी कोशिशि में रुधल रहियो ऐं उहो माण्हुनि जो अंगु उन्हनि ॿोलियुनि खे अपनाए वरितो। विचें दौर में त उहो मशहूरु पाक हो फ़ारसी पढ़सी घोड़े चढ़सी।
उहो हिकिड़ो पूरो दौरु गुज़रियो, पर बरसगीर में अंग्रेज़नि धाको जमायो। अंग्रेज़नि सिंधी ॿोली लाइ त सुठा क़दम ज़रूरु खयां, पर उन दौर में अंग्रेज़ी ॿोली खे आलमी सतह जी मक़बूलियत ॾियारी वई। अंग्रेज़ी ॿोलीअ खे दुनिया जे उन्हनि ॿोलियुनि जी फ़हरिस्त वांदो वियो जेके ॿिनि ॿोलियुनि खां आला सम्झ वञनि थियूं। अहिड़ी तरह उहा पूरे अरसे दौरान सिंधी ॿोली ते हावी रही। उन विच में फ़ारसी अरबी जे हावी थियण वारो सिलसिलो कुझु घटियो, पर नंढे खंड जे विरहाङे बैदि जॾहिं उर्दूअ खे मुल्क जी क़ौमी ॿोली करार न वियो, सियासी उथल पुथल थी, वन यूनिट क़ाइमु करे सिंधी शहरनि में ई सिंधी ॿोली में लिख पढ़ ते सिधी अणसिधी तरह पाबंदी लॻाई वई, त उन वक़्तु उर्दू सां गॾु फ़ारसी जो रुझान ॿीहर शुरू थियो ऐं माण्हुनि जो वॾो हल्को उन तरफ़ वधणु लॻो। अॼु ताईं सिंध जे वॾनि शहरनि में सिंधी ॻाल्हाईंदे उर्दू ऐं अंग्रेज़ी जा लफ़्ज़ गॾाए ॻाल्हाइनि था। उन सॼे मरहले में सिंधी ॿोली आहे हिकु तरफ़ नुक़सानु त ॿिए तरफ़ फ़ाइदो पिणु रहियो। फ़ाइदो अहिड़ो थियो जो केतिरा ई अहिड़ा लफ़्ज़ सिंधी ॿोली जे वजूद में आया। सिंधी ॿोलीअ में जिते पंहिंजा निज लफ़्ज़नि जो वॾो ज़ख़ीरो मौजूदु आहे, उते ॿियनि ॿोलियुनि जा केतिरा ई लफ़्ज़ मरवज आहिनि जेके मुख़्तलिफ़ दौरनि में मुख़्तलिफ़ ॿोलियुनि जे असर हेठि सिंधी ॿोली जो हिसो बणिया आहिनि। उन्हनि लफ़्ज़नि मां काफ़ी लफ़्ज़ गॾरा लफ़्ज़ तौरु इस्तेमालु थींदा रहिया आहिनि, जिन मां अरबी, फ़ारसी, अंग्रेज़ी, उर्दू लफ़्ज़नि जी गॾराइप सां जुड़ियल लफ़्ज़नि जा मिसाल हेठि पेश कजनि था। अरबी ॿोली मां जुड़ियल लफ़्ज़ रब ॾिनो अरबी सिंधी, अलाह वसायो, धणी बख़्श, अलाह वाही, अलाह तोहार, अलाह ॾिनो। फ़ारसी ॿोली मां टंडो ठोड़ो फ़ारसी सिंधी, बेवड़ो फ़ारसी सिंधी, बुत परस्ती, आशियान वारा, ज़ेर इंतिज़ाम, गरम जोशी वग़ैरह। जॾहिं त अंग्रेज़ी ॿोली मां पुलिस वारो अंग्रेज़ी सिंधी, जेम्स आबाद अंग्रेज़ी सिंधी, पुलिस थाणो अंग्रेज़ी सिंधी, धिके स्टार्ट सिंधी अंग्रेज़ी, लेट करणु अण रजिस्टर सिगरेट दुखाइणु वग़ैरह। उर्दू ॿोली मां बैलगाॾी उर्दू सिंधी, आग बूट आग लॻाइणु। सिंधी ॿोली जे शुमार दुनिया जे क़दीम ॿोलियुनि में थिए थो। सिंधी ॿोली जो गाणेटो उन्हनि ॿोलियुनि मां आहे जेके ॿोलियूं पंहिंजे सफ़र में केतिरी तारीख़ी, सियासी, समाजी, तहज़ीबी दौर मां गुज़रियूं आहिनि, जंहिंजे नतीजे में सिंध ते केतिरा ई मुनफ़ी तौरु मुस्बत असर रहिया आहिनि। सिंधी ॿोली ते पवंदड़ लिसानी असरनि मां हूअं त केतिरा ई लिसानी फ़ाइदा नज़र अचनि था, पर उन्हनि मां हिकु अहम असरु ॿियनि ॿोलियुनि जा लफ़्ज़ जज़ब करे उन्हनि खे पंहिंजो बणाए उन्हनि मां गॾरा लफ़्ज़ जुड़णु पिणु आहे। गॾरा लफ़्ज़ उन्हनि लफ़्ज़नि खे चइजे थो जेके ॿिनि ॿोलियुनि मां जुड़ियल हुजनि, जिन खे अंग्रेज़ी में हाइब्रिड चइजे थो।